उस्ताद ॿार हिकिड़ो काको आयो आहे टुवाल वेड़ियल अथसि चए थो त मां जेको आहे सो ड्रामनि में कमु कंदुमि तव्हांजी अकेडमी में मूंखे बि जेको आहे सो मेंबर कयो। अच्छा मां वॾो मश्कूरु आहियां मूंखे लॻे त धनार थो यार हाणे नवनि माण्हुनि खे जो भर्ती कयूं अदाकारी करे सघंदो पोइ वञे कोन थो मां वठी अचां थो पाण मुंहुं ॾेसि वठी चएसि अलाए कहिड़ी उमेद खणी आयो आहे। वालेकुम सलाम साईं वियो साईं वालेकुम सलाम ख़ुशि आहियो साईं वालेकुम सलाम छा भला छा मसलो अथव बसि छड़ो इहो ई डायलॉग सिखिया हो जा साईं अस्सलाम वालेकुम मां चेक थो कयां मुसलमान या यहूदी आहीं न साईं मुस्लमान अल्हम्दुलिल्लाह छो छा थियो थी सलाम जो जवाब कोन ॾे साईं वालेकुम अस्सलाम बाबा बसि सही हा चयमि साईं हिन खां ॿोड़ो आहे हेॾा ॿुधंदो आहे साईं वालेकुम अस्सलाम बोड़ा तव्हांजी वॾी महिरबानी आस्ते ॻाल्हायो मोचड़ो नाना माफ़ कजे असल में साईं मां अदाकारी वॾो शौक़ीन माण्हू आहियां मूंखे ख़बर पई त हिते खीरा अकेडमी आहे इन में साईं तव्हां खीर खपाईंदा आहियो छा न साईं खीरा अकेडमी नालो आहे मुंहिंजो खीरो नालो आहे मुंहिंजे नाले सां अकेडमी आहे। अच्छा उहो खीरो हो बि चवंदा आहिनि जेको वंगी थींदी आहे वंगी साईं खीरो उहो बि थींदो आहे पर मुंहिंजो नालो खीरो आहे साईं तव्हांजो नालो खीरो आहे जी 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 साईं तव्हां भला इहो रुमाल वेड़े छो आहियो कंहिंजा कर्ज़ाई हो जा न साईं असल में ॻाल्हि इहा आहे त मूंखे थोरो तबियत ठीकु न आहे ज़ुकाम लेस थी पियो आहे इन करे डॉक्टर चयो त महिरबानी करे बूथ ते रुमाल ॾेई पोइ घुमे थो कर मूं चयो रुमाल खे ॾिसूं था पर मां ॻोल्हियुमि जी जी बाज़ार में मुंहिंजो जेको हुन मिले थो जेको अॼुकल्ह कोरोना खां पाईंदा जेको ॿारनि जो मार्क्स अच्छा मार्क्स साईं अच्छा ॿारनि जी चढी बि ईअं ई थींदी आहे न साॻी नंढड़ी एतिरी थींदी आहे जी 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 हा त इन करे वियो मूं वटि चेक कयो मूं चयो ॾिसां भला मथां इन में हुजे पर मज़ो न आहे पोइ रुमाल हिकिड़ो चुकियो त वरी डॉक्टर मूंखे चयो आहे साईं हाणे तव्हां कहिड़े क़िस्म जी माना अदाकारी करणु था चाहियो मां वॾी मश्करी कंदो आहियां तोखे ख़बर ई कान्हे का मश्करूं आहे तूं मां वॾो मश्करा तोखे ख़बर न आहे तॾहिं वॾनि खे ख़बर आहे उहे थी मूंसां ॻाल्हाइनि मश्करो थी हिकिड़ो मामा लालू तुंहिंजा मामा लालू इहो पुटु आया चढ़ियो मामा लालू मोच बराजा मामा लालू अरे सीनियर माण्हू आहे हिनजे बारे में घटि वधि न ॻाल्हाए ॾिस न। सियाणो थी न तुंहिंजी असां इज़त कयूं था ॾिसो असां तॾहिं चयो आहे उस्ताद लालू जे बारे में घटि वधि न ॻाल्हाए चई ख़बर आहे लालू सां तव्हांजो पंहिंजो सिस्टम थियल आहे सीनियर आहे न असांजो सीनियर आहे उस्ताद आहे पूरी सिंध में हुनजा शागिर्द आहिनि हाणे उन जहिड़ो तूं थींदे दड़का न ॾे न भला आस्ते ॻाल्हाए बाबा हिते फीस थींदी 300 रुपया महीने जी हर महीने फीस दी उन खां अलावा 9 मेंबर थींदे क्लब जी सॼी सफ़ाई करणी पवंदी महिमान खे चांहि पीआरिणी पवंदी उन खां पोइ तोखे अदाकारी जी ट्यूशन असां ॾींदासीं 300 रुपया फी आहे हा फी हर महीने ॾियणी पवंदी कम कहिड़ा कहिड़ा करणा पवंदा पहिरियों त महिमान खे चांहि पीआरिणी पवंदी सॼी जॻह खे जेको आहे त छिनकार करिणो पवंदी उन खां पोइ तोखे अदाकारी में कुझु माना हिसो ॾींदासीं हल माना जॻह जो ॼारो बि लाहींदुसि जी 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 तव्हांजे घर हली तव्हांजे कुकरनि खे अन्न बि ॾींदुसि घर छो क्लब जो तूं आहे अच्छा क्लब जो मेंबर आहे अलाए चओ ईअं चओ त घर भाॼी बि ॾेई आहे हे बि कमु ईअं न आहे न उहो नौकर रखियल आहे जो तूं नौकर तव्हांजो हाणे तव्हां थोरो मूंखे माना को इहो डायलॉग चई ॿुधायो त थोरो मुतमइन थियां हा तूं इहो बि डायलॉग तूं ॿुधाए थो न तूं वेठो ईअं ई हा ईअं वेठो ई हा हा ॼण रहबर चौक ते मट पियो आहे यार लॻे वाकई मश्करो थो ॿियो को अञा थोरो माना मुतमिन कयो थी मूंखे यकीन करे मां मुतमिन थी वियो आहियां तो चोर बू थोरो भलो आहे जहिड़ो लिम में डॿो टंगियो पियो आहे छा लॻो थिए तो घुमाईंदो वञे थो मुंहुं कारो कंदो वञे थो पुॼण सां अञा टुवाल वेड़ियल अथसि न मुंहुं ॾिठो अथसि न छा हाणे तूं मट आहे कहिड़ो माण्हू ॾिसनि था मिड़े इंजॉय करे वठूं न कहिड़ो हे वरी जाई भाई वॾो अदाकार आहे मामा लालू थोरो ई आहे हा उस्ताद मट केरु थींदो बाबा हे केरु आहे भल पहिरीं चओ हे साईं मुंहिंजो जेको आहे पटे वालो आहे पटे वालो जी 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 हा सही आहे महिरबानी साईं हाणे तव्हांखे इहो कमु क़बूल आहे साईं मूंखे क़बूल आहे मां करण लाइ तयारु आहियां बिल्कुलु छो पकी ॻाल्हि आहे पकी ॻाल्हि आहे हा तड़ बि रोज़ करे तूं बाबा वेंजो आहे वेंजो ईद ते हाणे जेका ईद आई वेंदुसि वरी मथी ईद ते वेंबो 2.5 महीननि खां पोइ माण्हू आहे मुख़्तियार शीदी आहे बसि उहो तोखे कहिड़ी ख़बर मुख़्तियार शीदी ॾिठो अथई शीदी ॾिठी गाना ॿुधंदा हुनजा हाणे तूं घणी ड्रेक न कर थिए तूं मश्करो हली तूं जान छॾ नमूनो न कर नमूनो न कर अदाकारी करणु ईंदी अथव मिंट में भॻा बीठा अकेडमी ते असांखे हिसो ॾियो अदाकार पुटु ड्रामानि जा पेर धोता आहिनि सीनियरनि जा
तॾहिं वञी इहा मंज़िल मिली आहे असांखे तूं मूंखे नथो सुञाणी तोखे सुञाणिया थो नथो सुञाणी तूं मूंखे नथो सुञाणी सुञाणिया थो तूं वांदो आहे दिमाग़ खाधो थी जान छॾे तूं मूंखे अञा नथो सुञाणी सुञाणिया थो हलण वारी करे हाणे सुञाण मां केरु आहे अरे उस्ताद तूं मां पाण बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अब्बा बिस्मिल्लाह 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 तूं बच्चे बारे पेर दिकरी पिया अबो अल्लाह बिस्मिल्लाह हेॾे 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 कुर्सी दे अबो आबा तूं ख़ुदा जी मार पई बिस्मिल्लाह हे माना हिकिड़ो सरप्राइज़ ॾिनी असांखे सरप्राइज़ ॿुध यार ॻाल्हि ॿुधे थुलो थींदो थो नी जेकॾहिं लेन में बि बिजली जो बिल पियाण में त माण्हू चवंदा न साहु न खणो बाबा मां त ॿियो कुकरी पवे न न उहो चोरी कुंडी लॻियल आहे पाकिस्तान ज़िंदाबाद ॿियो ख़ैर आहे उस्ताद ॿियो सभु ख़ैरु ख़ुशी कीअं भुली पई अॼु असांखे यार हिते गई आयो मुंहिंजे प्रोग्राम ते जी जी पोइ वरी ख़बर पई त तो इहा खीरा अकेडमी खोली आहे यार मूंखे ॾाढी ख़ुशी थी मुंहिंजो वञा थो खीरे जो दीदार कयां वॾी वॾी महिरबानी रामड़ो करियो नाटकड़ो करे तोड़ पहुतो पाए वाह वाह अल्लाह अल्लाह वधाई दी उस्ताद वॾी महिरबानी शाबाश करी नौजवान जे लाइ तमामु भलो कमु कयो अथई जी सभई सुहिणा सुहिणा चहिरा दिलबर माण्हू आहिनि सभई जी जी अलाह तोखे ख़ुशि रखंदो तूं सोशल मीडिया ते तोखे ॾिसंदो आहे ॾाढो ख़ुशि थींदो आहे वॾी महिरबानी अलाह उस्ताद कंदो सुभाणे मुस्तक़बिल जो तमामु वॾो आर्टिस्ट साबित आमीन, थींदो आमीन। महिनत खे कोन विञाईंदो आमीन ऐं कंहिंजी महिनत रायगा न कंदो आहे आमीन। मूंखे ख़ुशी थी आहे तोसां मिली वॾी महिरबानी उस्ताद I love you. आई लव यू टू उस्ताद I love you. साईं अस्सलाम वालेकुम दोस्तो ही असांजो सीनियर असांजो उस्ताद अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू यकीन कयो हिन माण्हू खे ॾिसण जे लाइ असां माना सिकंदा हुआसीं तरसंदा हुआसीं अॼु अलाह जी महिरबानी आहे उस्ताद असांखे पाण दीदार करायो हिकिड़ो माना ड्रामाटिक सीन करे ॿुट हणी त मूंखे अदाकारी जो शौक़ु आहे असुलु आर्टिस्ट हिनखे ई चइबो आहे वॾी महिरबानी उस्ताद मौला ख़ुशि कंदी वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी दोस्तों खे गुज़ारिश कंदो त जीअं त अॼु मां छुल में तमामु घणे अरसे खां पोइ खोड़ सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो आयो आहियां पबंदाई जो प्रोग्राम आहे पर इहा जेका मोहबत जेका सिक असांखे खीरो वरणो आहे हुनजी जेका संगत आहे पंहिंजे ऑफिस आहे रबर चौक में रबर चौक छुल में ऑफिस आहे हिन में असांजी इज़त अफ़ज़ाई हिमत अफ़ज़ाई करे थी तक़रीबन सिंध जा जेके बि आर्टिस्ट नंढा हुजनि या वॾा हुजनि जेके वॾा नाला हुजनि या नंढा नाला हुजनि हुनखे सिक सां मोहबत सां मिलंदो आहे हुन सां प्यारु कंदो आहे या हुनजी जुस्तजू आहे हुनजी ख़िदमत आहे ऐं अलाह साईं हिनखे सोशल मीडिया ते वॾो मान ॾिनो आहे ख़ासि तौर ते हिन जा पंहिंजा इलाइक़े जा माण्हू हुनखे वॾा वॾा माण्हू वॾो चाहिनि था सिंध में पाकिस्तान में असांजे पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि इलाइक़ा मुल्क जायूं आहिनि उतां जा माण्हू हुनखे बेहद पसंदि कनि था इहो असांजो यार आयो आहे ऐं असां जॾहिं आया आहियूं त असांखे ख़ुशी थी आहे सभिनी दोस्तनि सभिनी भाउरनि जी महिरबानी तव्हांजी हिमत अलाह खे ख़ुशि